बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध हुकूमत तरफ़ां लेडीज़ जे लाइ पिंक स्कूटर स्कीम शुरू कई वई आहे, जंहिंमें सभ खां पहिरियां कराचीअ जे लेडीज़ में पिंक स्कूटर जी तक़सीम कई वई हुई। हींअर जेको आहे सिंध हुकूमत तरफ़ां सखर ऐं हैदराबाद जे ख़वातीन जे लाइ जेको आहे हीउ सुनहरी मौक़ो आहे त उहे कुरानंदाज़ीअ जे ज़रिए पिंक स्कूटर हासिलु करे सघनि थियूं। पिंक स्कूटी स्कीम में शामिलु थियण जे लाइ रजिस्ट्रेशन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे ऐं उनखां अलावा कुझु शर्त शुरूत आहिनि त कहिड़े नमूने तव्हां रजिस्ट्रेशन कराए सघो था कुरानंदाज़ीअ जे लाइ ऐं उन जा शर्त शुरूत कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियों दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो नालो ज़ोएब हसन आहे। तव्हां असांजी पेज सुहिणी सोचे खे ॾिसी रहिया आहियो। अगरि तव्हां पेज ते नवां आहियो त हिन क़िस्म जा मालूमाती वीडियो ॾिसण लाइ पेज खे ज़रूरु फॉलो करे छॾियो। त हुकूमत सिंध तरफ़ां पिंक स्कूटर स्कीम जेका आहे मुतारिफ़ कराई वई आहे। ख़वातीन जे लाइ हीअ स्कीम आहे। ख़वातीन हिन स्कीम मां मुस्तफ़ीद थी सघनि थियूं ऐं पिंक स्कूटर हासिलु करे सघनि थियूं। सभ खां पहिरियां कराचीअ में हीअ स्कीम शुरू कई वई। कराचीअ जी ख़वातीन में पिंक स्कूटर तक़सीम कया विया। हींअर जेको आहे सिंध हुकूमत तरफ़ां सखर ऐं हैदराबाद जे ख़वातीन में पिंक स्कूटर तक़सीम करण जी जेका स्कीम आहे उहा शुरू कई पई वञे। त हैदराबाद ऐं सखर सां तालुक़ु रखंदड़ ख़वातीन जेको आहे हिन स्कीम में शामिलु थी सघनि थियूं। हिन स्कीम में शामिलु थियण जे लाइ सभ खां जेका पहिरीं शर्त आहे त जेका ख़वातीन जी उमिरि जेका आहे उहा 18 साल या 18 साल खां मथे हुजे। उनखां अलावा जेका ॿी शर्त आहे त प्रोफेशनली उहा जेका ख़वातीन आहे नौकिरी कंदड़ हुजे या कंहिं कॉलेज यूनिवर्सिटीअ जी तालिब इल्म हुजे। उनखां अलावा उन ख़वातीन वटि जेको आहे मोटर साइकिल जो या कार जो ड्राइविंग लाइसेंस हुजण बि ज़रूरी आहे। ऐं उनखां अलावा जेका ॿी ॻाल्हि आहे त जंहिं ख़वातीन खे पिंक स्कूटर ॾिना वेंदा त उहे 7 सालनि ताईं न उन स्कूटर खे सेल करे सघनि थियूं, न ई कंहिं ॿिए जे नाले ते रजिस्टर करे सघनि थियूं, ट्रांसफ़र करे सघनि थियूं। त इहे कुझु शर्त शुरूत आहिनि ऐं कुझु क्राइटेरिया आहे जिन खे पूरो करिणो आहे। सभ खां पहिरियां पिंक स्कूटर जेको आहे कराचीअ में तक़सीम कया विया ऐं हींअर जेको आहे सखर ऐं हैदराबाद जे ख़वातीन जेको आहे हिन स्कीम मां फ़ाइदो हासिलु करे सघनि थियूं। मुफ़्त इलेक्ट्रिक पिंक स्कूटर हासिलु करण जी ख़्वाहिशमंद औरतुनि लाइ हीअ वॾी ख़ुशख़बरी आहे। कुझु मुख़्तसिर तव्हांखे तफ़सील हिन वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदो हलंदुमि त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ सॼी सिंध में औरतुनि लाइ पिंक इलेक्ट्रिक स्कूटर स्कीम जो दाइरो वधाइण जी हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चेयरमैन बिलावल भुट्टो खे कराचीअ में पिंक स्कूटरनि जी जारी विरिछ बाबति आगाह कयो। बिलावल भुट्टो हिन क़दम ते इत्मिनान जो इज़हार कयो ऐं हिन खे मरहलेवार पूरे सूबे में वधाइण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। त सूबे सिंध जी लेडीज़ जे लाइ हीअ हिकु बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे जेको आहे सो हिन स्कीम मां फ़ाइदो हासिलु करे सघनि थियूं। ख़वातीन उम्मीदवार खे सिंध जो मुस्तक़िल रिहाइशी हुजणु ज़रूरी आहे। उहा शागिर्दियाणी या मुलाज़िम हुजणु घुरिजे। उनखां अलावा मोटर साइकिल या कार लाइ सही ड्राइविंग लाइसेंस हुजणु बि ज़रूरी आहे। कामयाब उम्मीदवार 7 सालनि ताईं स्कूटर कंहिं ॿिए जे नाले ते या विकिरो नथियूं करे सघनि। त हीअ कुझु शर्त शुरूत आहिनि पिंक स्कूटर स्कीम में शामिलु थियण जे लाइ। ख़वातीन हिन स्कीम में शामिलु थी सघनि थियूं। रजिस्ट्रेशन खां बाद जेको आहे कुरानंदाज़ीअ जे ज़रिए ख़वातीन में पिंक स्कूटर जेको आहे विरिहाया वेंदा। रजिस्ट्रेशन जो छा तरीक़ेकार आहे, कहिड़े नमूने सां रजिस्ट्रेशन कराए सघिजे थी, उहा हिकिड़ी वेबसाइट मौजूदु आहे। वेबसाइट जी जेका एड्रेस आहे उहा तव्हां स्क्रीन ते बि ॾिसी था सघो। इन वेबसाइट ते वञी करे जेको आहे पिंक स्कूटरनि जी स्कीम में शामिलु थियण जे लाइ रजिस्ट्रेशन कराए सघिजे थी। त उमेदु आहे हीअ वीडियो ॾिसंदड़नि जे लाइ ज़रूरु फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं हिन क़िस्म जा वधीक मालूमाती वीडियो ॾिसण लाइ असांजे पेज खे फॉलो कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। महिरबानी।